गाइस, हाय माण्हू, अॼु असां हलूं था अहमदाबाद। आई एम वेरी एक्साइटेड बिकॉज अहमदाबाद में मुंहिंजा जाम माइट बि रहंदा आहिनि, बट ऑल्सो जेको मां पॉपुलेशन ऑफ सिंधीज़ इन इंडिया वीडियो ठाहियो हुयो उन में असां इहो ॾिठो हुयो, अकॉर्डिंग टू द रिपोर्ट सेकेंड मोस्ट सिंधी पॉपुलेटेड शहर इंडिया में अहमदाबाद आहे। अहमदाबाद में असां कंहिंसां मिलण वारा आहियूं? असां मिलण वारा आहियूं ज्योति मूलचंदानी सां। ज्योति दी अहमदाबाद में चङे टाइम लाइ GRE, GMAT इन्हनि स्टूडेंट्स खे तयारु कंदा हुया पंहिंजे क्लासिस में। लॻभॻि 1500 ॿार हर साल उन्हनि खे हूंदा हुया, बट कोविड जे करे उन्हनि उहो बंदि कयो एंड हाणे उन्हनि जी नई लाइफ चालू थी आहे sindhikhazana.com जे थ्रू। sindhikhazana.com उन्हनि जो ब्लॉग आहे जिते हो खोड़ आर्टिकल्स लिखंदा रहंदा आहिनि एंड जाम अलॻि अलॻि टॉपिक्स कवर कंदा आहिनि। sindhikhazana.com ते सिंधीज़ जी हिस्ट्री, जोग्राफी, कल्चर, डांस, फूड, रिलीजन, हर टॉपिक ते तव्हांखे ब्लॉग्स मिलंदा। बट अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि ॿुधाइण वारी आहियां। 1947 में माना 1947 में जंहिं महिल बंटवारो डिक्लेयर थियो, पार्टीशन डिक्लेयर थी, त जेको पंजाब हुयो उहो अधु पाकिस्तान में वियो, अधु इंडिया में वियो। जेको बंगाल हुयो उहो अधु पाकिस्तान में वियो, अधु इंडिया में वियो। बट जेको सिंध हुयो, सिंध प्रोविंस, उहो सॼो जो सॼो बॉर्डर में पाकिस्तान जे साइड हली वियो। जंहिं तरीक़े सां उहा रेडक्लिफ लाइन ड्रॉ कई वई, जंहिं तरीक़े सां बॉर्डर ड्रॉ कयो वियो। त जेको सिंध आहे उहो त पाकिस्तान में हली वियो, पर जेके सिंधी हिंदू आहिनि उन्हनि चङनि ॼणनि सिंध छॾे करे इंडिया विया, ॿियनि देशनि में विया। एंड जेके सिंधी हिंदू इंडिया में सेटल थिया, चङा ॼणा अहमदाबाद में सेटल थिया, गुजरात में सेटल थिया। पर उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि जूं यादूं आहिनि। हो कहिड़े ॻोठ जा हुया, उन्हनि जो जेको जाति न चई सघिबो आहे, पर उन्हनि जो जेको ग्रुप हूंदो हुयो उहो कहिड़ो हूंदो हुयो, ॻोठ जे नाले ते बेस्ड हूंदो हुयो, उहे सभु ॻाल्हियूं खणी करे, उहे आखाणियूं खणी करे हो सेटल थिया नए नए शहरनि में। सिंध में हिकिड़ी जॻह आहे जंहिंजो नालो आहे नसरपुर। ज्योति दी नसरपुरी आहिनि, माना नसरपुर जा। मूंखे ईअं चवंदा आहिनि मम्मी पप्पा की असां शिकारपुरी आहियूं, माना शिकारपुर जा आहियूं। त अलॻि अलॻि ॻोठनि मां जेके माण्हू सेटल थिया सिंध जे, त उन्हनि खे पंहिंजे ॻोठनि सां लगाव अॼु बि जाम आहे। एंड हर ॻोठ जी, हर शहर जूं पंहिंजियूं आखाणियूं हूंदियूं, पंहिंजा अलॻि अलॻि तरीक़ा हूंदा हुआ खाधा ठाहिण जा। मां जंहिं महिल हिन वीडियो जे बारे में ज्योति दी सां डिस्कस कयो त उन्हनि चयो मां ओसाण ठाहींदमि। चयोमांनि ओसाण छा थींदी आहे दी, मां त कॾहिं इहो नालो ॿुधो ई न आहे। त उन्हनि चयो तूं ॾिसजे ऐं मां तोखे सेखारींदीमांइ कि ओसाण ऐं सिंधी कढ़ीअ में छा फ़र्क़ु थींदो आहे। अगरि तव्हांखे सिंधी कढ़ी वणंदी आहे त तव्हांखे ख़बर हूंदी हिकु तरीक़े जी सिंधी कढ़ी थींदी आहे बेसण मां। ऐं चङनि भलनि खे बेसण वाई बादी कंदो आहे, बेसण पचंदो न आहे। त ओसाण हिकिड़ो एक्सीलेंट सब्सटीट्यूट आहे सिंधी कढ़ी लाइ, बिकॉज उन में बेसण न पवंदो आहे। एंड जंहिं महिल मां इहा रेसिपी ॾिठी, जंहिं महिल मां इहो वीडियो ॾिठो, त आई वॉज लाइक ओ माई गॉड, दिस इज़ सो हेल्दी। मां हेल्थ फ्रीक आहियां, मूंखे सुठो खाधो खाइणु वणंदो आहे, बट ऑल्सो जाम भाॼियुनि वारो, वधीक तरियल न, वधीक तेख मिर्च मसाला वारो न, बैलेंस्ड मील्स वणंदियूं आहिनि। त हिन ओसाण जी रेसिपी ॾिसी करे आई वॉज लाइक असांजे सिंधी कल्चर में केॾा ऑप्शन्स आहिनि हर शइ जा। अगरि बेसण नथो वणेव त ओसाण ठाहियो, एंड ॿिया बि जाम ऑप्शन्स आहिनि। ऑफकोर्स सिंधी कढ़ीअ जॻह ते सिंधी ओसाण था ठाहे सघूं। मां कॾहिं पंहिंजे घर में ओसाण न खाधी आहे, न ठाही आहे, बट हिन रेसिपी खे ॾिसी करे असां ज़रूरु ठाहींदासीं। ज्योति दी जे रंधिणे में असां हलूं। इन खां अॻु प्लीज़ हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी ज़रूरु वॼाइजो जीअं असां जंहिं महिल वीडियो विझूं तव्हांखे ख़बर पए। एंड प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, हेठि कॉमेंट्स में ॿुधायो तव्हां ओसाण जे बारे में ॿुधो आहे की न। एंड अगरि तव्हां ठाहींदा त असां सां गॾु इंस्टाग्राम ते फोटोज़ ज़रूरु शेयर कजो। इहा सिंधी डिश जंहिंजो नालो ओसाण आहे, उहा केरु ठाहींदा आहिनि, ज्योति दी कंहिंखां सिखिया ऐं ठाहे बि कीअं, अचो सिखूं ज्योति दी खां उन्हनि जे रंधिणे में हली। हाय, मां ज्योति मूलचंदानी आहियां। मैं अहमदाबाद गुजरात में रहंदी आहियां। मुंहिंजो जनम भावनगर गुजरात में थियल आहे। मां सिंधी खज़ाना नाले जो ब्लॉग हलाईंदी आहियां, जेको सिंधियुनि मथां आहे, जेको पाण सिंधियुनि जो हिस्ट्री थी, जोग्राफी, म्यूज़िक, डांस, कल्चर ऐं फूड ऑफकोर्स, त हिन मथां मां लिखंदी आहियां। तव्हां मूंखे चेकआउट करे था सघो। मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ईमेल ID, फेसबुक हैंडल ऐं इंस्टाग्राम अकाउंट जा डिटेल्स ॾिनल आहिनि। त प्लीज़ मुंहिंजो सिंधी खज़ाना ब्लॉग चेक कजो।
सिंधी फिल्म फेस्टिवल जेको भावना राजपाल जी हलाईंदा आहिनि उन्हनि मूंखे इनवाइट कयो कि मां हिकिड़ी सिंधी रेसिपी तव्हां सभिनी सां शेयर करां एंड आई वॉज वेरी हैप्पी टू हियर दैट बिकॉज भावना जी हर 15 ऑगस्ट ते हिकिड़ी पार्टीशन सीरीज़ हलाईंदी आहे जंहिंमें पंहिंजे सिंधियुनि जे बारे में इंफॉर्मेशन ॾींदी आहे। हिन दफ़े हुन फूड चूज़ कयो आहे सिंधी फूड ऐं मां तव्हांखे हिकिड़ी रेसिपी सेखारींदसि जंहिंजो नालो आहे ओसाण। हीउ मुङनि जो ओसाण थींदो आहे जेका असीं सिंधी नसलपुरी ठाहींदा आहियूं। सिंधी जेको मुङनि जो ओसाण आहे इहा असीं नसलपुरी ठाहींदा आहियूं ऐं जेको मूंखे ख़बर आहे ठटाई भाटिया बि ठाहींदा आहियूं। ठटाई भाटिया बसर ऐं थूम कान खाईंदा आहियूं छो कि भॻवान ते भोग चाढ़ींदा आहियूं। त हिन सिंधी ओसाण में बसर ऐं थूम कान पवंदी आहे त हिन लाइ उहो बि ठाहींदा आहियूं। त मां तव्हांखे सिंधी ओसाण जी रेसिपी आहे न सेखारींदसि। अचो मुंहिंजे किचन में पाण ओसाण ठाहियूं। ओसाण जी सामग्री में मुङ इम्पोर्टेंट आहिनि। ये 100-150 ग्राम मुङ 5 ॼणनि जे लाइ इनफ थींदा आहिनि। हिनखे धोई कलाक पुसाए पोइ बॉइल कजनि ऐं बॉइल बारीक कबा आहिनि जीअं भई खुरदुरो न रहे। ओसाण जे वखर में तव्हीं बटाटा गुआर भींडो सिंगियूं विझी था सघो। मूरी बि अगरि सीज़न में हुजे त मूरी हिन साइज़ जूं सेम साइज़ जूं मूरी जा टुकर विझी था सघो। सूरन विझी था सघो। सूरन फ्लैटिश थोरो सन्हो सूरन कटणो जीअं त जल्दी ॻरी वञे। इदरका मिर्चूं निम जा पत्ता कोकम जा गुल ऐं तेल में वघार में पाण हिंग विझंदासीं जीरो विझंदासीं हुरबो हाइड ऐं लूणु त ज़रूरी आहिनि ऐं तेल खपंदो। ओसाण लाइ पहिरीं तेल गरम कबो। पोइ हिंग विझबी। अधु नंढो चुमिचो खनि हिंग विझबी। थोरो हुरबो बि अधु चुमिचो जेतिरो। वधारे विझंदासीं त करो थी पवंदो। हिकिड़ो चुमिचो जीरो। पोइ हिनखे टेरनि ॾियूं था। हुरबो जीरो टिरी वञे पोइ मिर्च तव्हांजे स्वाद मुताबिक़ ऐं अदरक निम जा पत्ता वखर था विझूं। भींडियूं पछाड़ी जो विझिजो जॾहिं अधु बॉइल थी वञे। पहिरीं विझंदासीं त इलाही ॻरी वेंदियूं ऐं चिकनियूं थी वेंदियूं। हाणे मुङ जेका पाण पीसे रखिया हुआसीं
पानी ऐड था करूं, अधु लोटो खन पानी। लूण, के माण्हू हैड कान विझंदा आहिनि ओसान में, पर मूंखे हैड वारो कलर वणंदो आहे। कोक में गुल, ऐं हिनखे करी वांगुरु बॉइल करण रखंदी जेसिताईं सॼो वखर ॻरे न। जॾहिं अधु बॉइल थींदो तॾहिं पाण अंदरि भिंडियूं विझंदासीं। हाणे बॉइल करण रखूं था, 15 खां 20 मिंट लॻंदो जेसिताईं पंहिंजो सॼो वखर ॻरी न वञे। पाणी अधु खां हिकु लोटो हली वेंदो। टेक्सचर हेॾो ईअं आहे, थोरो सन्नो आहे। बॉइल थींदो त अञा थिक थींदी। तव्हां पंहिंजे माप मुताबिक़ पाणी विझी था सघो। पंद्रहं खां 20 मिंट पाण खे बॉइल करणो पवंदो जेसिताईं सॼो वखर ॻरी न वञे। जेकी बेसन जी कढ़ी आहे उनमें वधारे बॉइल करणो पवंदो आहे। हिन में जेसिताईं वखर न ॻरे सिर्फ़ु तेसिताईं बॉइल कबो। हाणे हिनखे 10 मिंट थी विया आहिनि। अगरि तव्हांखे लॻे त ही वधारे थिक आहे त तव्हां पाणी गरम करे विझी था सघो। हाणे भिंडियूं विझां थी। अञा 10-15 मिंट लॻंदा हिनखे बराबरि रधण में। हाणे आऊं खीचा थी तरां। हाणे पाण चेक करूं था सभु भाॼियूं रधिजी वयूं आहिनि कोन। बटाटे में चाकू हली वियो, माना बटाटो थी वियो आहे। भिंडी खे अञा 2 मिंट खपंदा। शिकल मां ताईं ॾिसी था सघो त गुआर ऐं सिङी थी वई आहे।
ऐं टेस्ट करा थी ॾिसण जे लाइ त लूणु ऐं सभु बराबरि आहे कोन। सभु बराबरि आहे। ऐं तव्हांखे कुझु घटि वधि लॻे त विझिजो। बटाटा तरजनि पिया। साइड में बटाटा वांगुरु तरियल रखां थी। वाङण पई विझां। करी थी वई है ऐं इन खे पाण सर्विंग बोल में विझूं था। करी मूंखे मुंहिंजी भेण सेखारी है। मुंहिंजी भेण सिंधी खाधा रधण में इलाही होशियार है। बॉम्बे में रहंदी है। उन मूंखे सेखारी। थोड़ा धाणा विझूं मथां। पंहिंजो ओसान तयार थी वियो आहे। हुन सां गॾु मूं चोखा चांवर, ॾही बूंदी, बटाटा ऐं वाङण तरियल ऐं खीचा ठाहिया। अचो गॾु वेही खाऊं। आई होप तव्हांखे इहो वीडियो वणियो। मूंखे ॾाढो वणियो ऐं मूंखे ज्योति दी जो रंधिणो बि ॾाढो वणियो। वाकई में थी चवां, रियल लाइफ में न आई विश कोविड न हुजे। मुंहिंजी ॾाढी इच्छा आहे कि रियल लाइफ में वञी मां पंहिंजे सभिनी महिमाननि सां वञी करे मिलां, डिशूं ठाहियूं, वेही करे खाऊं, ॻाल्हियूं कयूं। अहमदाबाद त पक ईअं लॻे थो पॉसिबल आहे बॉम्बे खां वञणु।
मूंखे ख़ासि थैंक यू चवणो आहे ज्योति दी खे, बिकॉज़ अॼु ताईं हो कॾहिं कैमरा जे अॻियां अची करे कंहिंजे लाइ वीडियो शूट न कयो अथऊं, त सची मुंहिंजा वॾा भाग आहिनि कि उन्हनि वीडियो शूट करे असांखे हिन सीरीज़ लाइ मोकिलियो। आई जस्ट फील वेरी वेरी ग्रेटफुल। थैंक यू ज्योति दी, ऐं तव्हांजी धीअ खे बि जो तव्हां इहो वीडियो एॾो सुठी तरह शूट करे मोकिलियो। एंड अगरि तव्हांखे ज्योति दी सां कॉन्टेक्ट करिणो आहे त मां उन्हनि जी ईमेल एड्रेस हेठि डिस्क्रिप्शन बॉक्स में विझंदीमांव। उन्हनि जे ब्लॉग खे ज़रूरु चेक कजो, sindhikhazana.com। असां हाणे मिलंदासीं ॿिए हफ़्ते, पर प्लीज़ डोंट फॉरगेट हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मूंखे ॿुधायो तव्हांखे सीरीज़ वणे थी की न, तव्हां उसाण जे बारे में पहिरियों ॿुधो आहे की न, ऐं ॿियूं कहिड़ियूं डिशूं तव्हां असां खां सिखणु था चाहियो, कंहिंजियूं आखाणियूं ॿुधणु था चाहियो, पंहिंजियूं आखाणियूं प्लीज़ हेठि कॉमेंट्स में ॿुधायो। असांखे इंस्टाग्राम ते अची हाय हलो कयो, असां उते बि जाम एक्टिव आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं थैंक यू वेरी मच, बाय।